अस्सलाम वालेकुम लाली मदद मामा जी पंहिंजी सिंगर सनम सिंधु ऐं जीअं त मुंहिंजो एल्बम अची रहियो आहे RS प्रोडक्शन में जंहिंजा चीफ सिलेक्शन शाइर आहिनि शाहिद पंवर साहब मौला यताउल्ला चाचुड़ ऐं प्रोड्यूसर राशिद शेख ऐं वारिस मीराणी ऐं इन एल्बम जो तमामु बहितरीनु गीत अवां जे आॾो पेश कयां थी ऐं उमेद आहे अवां खे ज़रूरु पसंदि ईंदो। जन दिला